घंटो मथे अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त सब खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों, अज बिन अहम मामलन ते ॻाल्हाइबो ऐं पहिरियों भेरो टीम मुश्ताक सर की जेका मरकज़ी कमेटी आहे उन्हनि सां गॾु मां लाइव अचां पियो, छाकाणि त उन कमेटी जी तश्कील खां पोइ जेके टीम मुश्ताक सरकी जा मामला आहिनि या जेके इशूज़ आहिनि या जेको जदोजहद जो सिलसिलो आहे उहो समूरो अख़्तियार उन मरकज़ी कमेटी जे हवाले करे छॾियो आहे। ऐं मां हाणे टीम मुश्ताक सरकी में आम मेंबर्स जीअं हूंदा आहिनि उन्हनि वांगुरु आहियां ऐं समूरो अख़्तियार जमहूरी तरीक़े सां उन्हनि तां ट्रांसफॉर्म कयो वियो आहे। अॼु उन्हनि जी इजाज़त सां, छाकाणि त ॿ अहम इशू आहिनि सिंध में। हिकु त जेको धाड़ेलनि जो राज आहे ऐं जेके क़बाइली झेड़ा आहिनि उन ते जेका पुलिस कार्रवाई हले पई या जेका सिधी रीति मां सादे लफ़्ज़नि में चवां जेका पुलिस दावा कई आहे पर ग्राउंड ते उहा शइ का नज़र नथी अचे ऐं पुलिस के का ख़ातिर ख्वाह कामयाबी अञा ताईं हासिल न आहे सघी, इन धाड़ेलनि जो नेटवर्क एतिरो मज़बूत छो आहे, उन्हनि जे पुठियां कहिड़ियूं क़ुवतूं आहिनि, इन्हनि ते बि ॻाल्हाईंदासूं। गॾोगॾु सॼी सिंध खे ख़बर आहे त 2 जून ते असां जेको एहतजाज कयोसीं जाली डोमिसाइल मामले ते कराची कबूतर चौक ते, जिते सिंध असेंबली आहे, सिंध सेक्रेटेरिएट आहे ऐं सिंध हाई कोर्ट जा मुख्य दरवाज़ा आहिनि। 2 जून जी निटण उस में हज़ारे सिंध जे आशिकनि इन जाली डोमिसाइल मामले ते सॼी सिंध जी नुमाइंदगी करे दुनिया खे ॿुधायो त असांखे इहे जाली डोमिसाइल क़बूल न आहिनि। उन जाली डोमिसाइल्स वसीले सिंध जे नौजवाननि जे हक़नि ते धाड़ा हणी जेके नौकरियूं वठी आया आहिनि गैर मक़ामी माण्हू, असांखे उहे क़बूल न आहिनि। अॼु 2 इशू आहिनि जंहिं ते असां ॻाल्हायूं पिया त ही जेके मां ताज़ा दौरा कया आहिनि कंदकोट जा, कशमोर जा, शिकारपुर जा, यकीन कयो त असांजा वार उभा थिया आहिनि उतां जूं हालतूं ॾिसी। जेके चाचड़ कबीले जा माण्हू 10 ॼणा बेगुनाह शहीद कया विया या जेके मामूली तकरारनि ते सिंधी माण्हुनि जे रत जा प्यासा बणियल आहिनि, इन्हनि माण्हुनि खे कीअं रोकजे, इन्हनि खूनी झेड़नि खे कीअं रोकजे, इन जेके रियासतुनि अंदरि रियासतूं क़ाइमु करे वेठा आहिनि धाड़ेल ॾोहारी, इन्हनि खे कीअं ख़तमु कजे, इहे सवाल सॼी सिंध पई करे। असां वटि पुलिस मुकमल तौर ते सियासी असर रसूख़ जे हेठि आहे, मातहत आहे। SSP जी पोस्टिंग मशरूता MNA MPA वॾेरे जागीरदार जी पर्ची सां उन जी NOC सां चैलेंज पियो कयां। मां बहसियत क्राइम रिपोर्टर जेके ASP हुया असांजा दोस्त हुया, अॼु उहे IG आहिनि त मूंखे पुलिस खाते जी नफ़्सियात ते अबूर आहे ऐं मां दावा सां चवां थो त का बि सिंध में SSP जी पोस्टिंग बग़ैर सियासी सुफ़र जे मुमकिन न आहे। मेरिट ते ही IG साहब वेठो आहे, मुकमल तौर ते बेअख्तियार IG आहे। ही समूरा SSPs वॾेरनि, सरदारनि, मीरनि, जागीरदारनि जे पहिरें पई आशीर्वाद वठी पोइ ज़िला वठनि था। जेकॾहिं को बि मेरिट ते आहे, जेकॾहिं को बि मेरिट ते दिलेर बहादुर ऑफिसर आहे त उनखे हलण नथो ॾिनो वञे। बदकिस्मती सां जॾहिं पुलिस मुकमल तौर ते खातो पॉलिटिसाइज थी वञे त उते धाड़ेल बख्तर बंद कब्ज़ा कंदा
उते धाड़ेल असांजा सिपाही शहीद कंदा, उते धाड़ेल असांजा सरकारी हथियार खसींदा, उते धाड़ेल ये वीडियो ठाहे असांजे चेहरनि ते लानतूं पखेड़ींदा ऐं उन कानून जो मज़ाक उॾाईंदा। उन बख्तरबंद जी छत ते चढ़ी जिते SSP जी पोस्टिंग उन धाड़ेलनि जी पुठभराई कंदड़ सरदार ऐं वॾेरे जे चवण ते थिए। इन समूरी सूरत हाल जो जेको नुक़सान आ उहो सिंध जो बच्चो बच्चो भोगे पियो। भयन जो तकरार डहाणनि सां हले पियो, चाचड़नि जो तकरार जागीराणनि सां सब्ज़ोनि सां हले पियो, गोलाटनि जो तकरार सुरखाननि सां हले पियो, चांडनि जो तकरार खुद चांडनि सां हले पियो, मारफाननि जो तकरार कमराणनि सां हले पियो। याने सिंध जूं ज़ातियूं मिनसिल सिंधी क़ौम ज़ातियुनि में असां विरहायल आहियूं ऐं वॾेरा जागीरदार सरदार असांखे वेढ़ाए असांजा खून कराए पंहिंजूं रासतूं क़ाइम करे वेठा आहिनि। ख़ुदा जो कसम खणी चवां थो, जेकॾहिं पुलिस खे बाख्तियार कयो वञे त हिकिड़ो SHO काफ़ी आहे इलाइक़े में, को गैरत करे। अंग्रेज जे दौर में हिकिड़ो सिपाही सॼे ॻोठ खे ॿधी ईंदो हुयो। हाणे सिपाहियुनि जी फ़ौज हिकिड़े ॻोठ मां के हिकिड़े माण्हू खे नथी झले सघे। सॼी सिंधी क़ौम इन जो नुक़सान भोगे पई। त मुकमल तौर ते पुलिस खाते खे बाख्तियार बणाइणो पवंदो। रेंजर्स सिंध खे, सिंध जी दिलि कराची जियां कंदकोट कशमोर ऐं शिकारपुर जे कचनि खे भी लालू खेत औरंगी टाउन कोरंगी जे टारगेट किलर्स जियां ट्रीट करणो पवंदो। पाक आर्मी खे, ॻुझल इदारनि खे, सिंध रेंजर्स खे बिना फ़र्क़ जे कराची ऐं कंदकोट में बेरहमाणो एक्शन वठणो पवंदो। तॾहिं सिंध जे वारसनि खे सुकून मिलंदो, तॾहिं इहे बख्तरबंद गाॾियूं आज़ाद थींदियूं, तॾहिं इहे आङुरियुनि ते ॻणण जेतिरा धाड़ेलनि जा टोला नस्त नाबूद थींदा, सिंध में सुकून थींदो। ऐं जॾहिं सिंध में सुकून थींदो त दुनिया जी इकानमी जो मर्कज़ बणिबो सिंध। इन जा मल्टी डायनामिक्स डायग्राम्स चेंज इन। हथ सां सिंध जे मन खे तबाही तरफ़ धिकियो पियो वञे। जे मुल्क जो वज़ीर आज़म चए सिंध सां मुंहिंजो तालुक न आहे, उते तबाही ऐं धाड़ेल राज मुक़दर हूंदो। जितां जो वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला अघोर निंड सुतल हुजे, उहो चवे त अलाए सिंध वारा मूंखे एंटरटेन कंदा अलाए न कंदा। जिते इम्तियाज़ी सुलूक ऐं बेख़्याई हुजे, उते धाड़ेल राज ॾींहों ॾींहुं ताक़तवर बणिबो। तव्हांखे कंहिं रोकियो आहे? नेब जो चेयरमैन त इहो नथो सोचे सिंध मौक़े खे खणणो आहे, कंहिंखे छॾिणो आहे, अलाए सिंध हुकूमत असां सां ताउन कंदी अलाए न कंदी। ॿिया वफ़ाक़ी इदारा जॾहिं बेरहमाणो को पंहिंजे मफ़ाद ख़ातिर इरसा जो चेयरमैन सिंध जो पाणी खसे थो, उते त तव्हांखे परवाह न आहे सिंध हुकूमत ताउन कंदी न कंदी। जॾहिं धाड़ेलनि जे ख़ात्मे जी ॻाल्हि आहे, तव्हां हिकिड़ो बेहाई वारो बहानो था रखो त सिंध हुकूमत ताउन कंदी न कंदी। छा रेंजर्स मुकमल तौर ते सिंध हुकूमत जे माते था? वज़ीर आज़म ऐं वज़ीर दाख़िला जो लॉलीपॉप थो ॾे सिंधियुनि खे त हम जाएंगे पता नहीं, सिंध हुकूमत ताउन करे न करे, तुम उनके ताउन के मोहताज हो। सिंध तुम्हारी नीयतों को जान चुकी है कि जब नेब का चेयरमैन सियासी पॉइंट स्कोरिंग के लिए किसी भी पार्टी के रहनुमा की वफादारी तब्दील करने के लिए
नेब की एक गाड़ी जाती है, बहुत बड़े मीर पीर सरदार को उठा के बंद कर देती है, तब तो आपको सिंध हुकूमत के तावन का तलब नहीं होता। खुर्शीद शाह जैसे ताकतवर पॉलिटिकल फिगर को आप उठा के अंदर करते, तब तो नहीं पूछते कि सिंध हुकूमत तावन करेगी नहीं करेगी। बात डाकुओं के ऑपरेशन किया है तो आप एक्सक्यूज देते हैं कि पता नहीं सिंध हुकूमत ताउन करे ना करे। ये राग आलाप ना बंद करें। सिंध के करोड़ों अवाम मुतालबा करते हैं सिंध रेंजर से, वजीर दाखिला से कि छोड़े सियासत को बालाए ताक रखें, हमारी सिंध को अमन फराम करें, आपकी अवलीन तरजीहात में तरजीह हो। किसने रोका है सिंध रेंजर्स को? किसने रोका है हमारे इदारों को कि जाएं, उनको उठाएं और जदीद जो हथियार वहां पर असला वो रिकवर करें और वहां के लोकल मकामी लोगों को रिलीफ फराहम करें। इस वक्त भी सिंध के कच्चे के इलाके में 380 से ज्यादा मुखवी लोग हैं, वहां पर इंसानों की मंडी लगी हुई है, कोई पूछने वाला नहीं। रात के 8-9 बजते ही लोग अब दोबारा उन अजला में नहीं निकल सकते। जिस तरह सिंध की दिल कराची में सितंबर 2013 से ऑपरेशन का आगाज किया गया, ताहाल अमन अमान को कायम रखने के लिए जबरदस्त काविशें की हैं पाक आर्मी, सिंध रेंजर्स और सिंध पुलिस ने। इसी तरह इसी तर्ज पर हम चाहते हैं कंदकोट, कश्मीर, शिकारपुर, घोटकी के कच्चे में भी जिस तरह कराची में लूला, लंगड़ा, केटू, कमांडो, कसाई, टारगेट किलर्स, तालिबान और गैंगस्टर्स का खात्मा मुमकिन किया, इसी तरह सिंध के कच्चों में भी एक ऑपरेशन का आगाज करके सिंध के अवाम को रिलीफ फराहम किया जाए। ये सिंध हुकूमत कुछ नहीं करेगी। ये सिंध हुकूमत अपने बगलगीर पुलिस अफसरान को तैनात करने जा रही है। ये वडेरे जो ड्रामाई अंदाज में गिरफ्तारियां देते हैं, वाह वाह हो जाते हैं कि फिलहाल वडेरे को गिरफ्तार किया गया। हमें आउटकम चाहिए, रिजल्ट चाहिए सिंध के लोगों को। ये ड्रामा नहीं चलेगा। 10-10 लाशें वाना वजीरिस्तान बना दिया गया है। घोटकी, कश्मीर, कंदकोट और शिकारपुर के कच्चे के एरिया को कि जहां रियासत अंदर रियासत कायम की गई है, प्रोब किया जाए, तहकीकात की जाए और आला सिताई जितने भी हमारे इदारे कौमी सलामती के, उनके आला अफसरान पर मुश्तमिल एक कमेटी कॉन्स्टिट्यूट की जाए। बताया जाए कि किस तरह तरसील होती है जदीद असले की, इनको किन की पुष्ट बनाई है। पुलिस के वो अफसरान जिनका CDR मौजूद है, टेलीफोन मौजूद है, रिकॉर्डिंग मौजूद है, क्या एक्शन होता है कि जो डाकू खुद रिवील कर रहे हैं, इंकशाफ कर रहे हैं कि हमें ये असला पुलिस वाले देते हैं, नाम ले रहे। तो हम मुतालबा करते हैं तो जेका सिंध हुकूमत इनते अगोर निंड सुतला सरदार पीर वडेरन जगो यरगमाल ब्लैकमेल थियला। सिंध हुकूमत न ॾींदी नतीजा। माण्हुनि खे दबाव विझणो पवंदो, एहतिजाज करणो पवंदो, हिननि जा गिरेबान पकड़ना पवंदा। कच्चे जी पोलिंग तां कहिड़ी पार्टी थी इलेक्शन खटे, इहो ॾिसणो पवंदो। ये सरदार जागीरदार सियासी तौर ते कंहिंसां लाॻापियल आहिनि, इन ते नज़र रखणी पवंदी। ये वडेरा रियासतुनि अंदरि रियासतूं कायम करे धाड़ेलनि खे पंहिंजे मनफ़ी मफ़ादनि जे लाइ इस्तेमाल कनि था। उन्हनि खे उन्हनि जा पेरा खणणा पवंदा। इनफ इज इनफ। जेको थियो खूब थियो। हीअ हेॾा खून
पंहिंजा असांजा फोर्स जा जवान शहीद पिया थियनि। असांखे इहो लॉलीपॉप न खपे। 4 कलाक बि वॾा आहिनि। सिंध हुकूमत गैरत करे त इहा ई सिंध पुलिस जंहिंमें तमामु बहितरीन दिलेर ऑफिसर मौजूद आहिनि। मां चैलेंज पियो कयां, सिंध जे समूरनि ज़िलनि में सियासी वंगारी पुलिस जा वाठा SSP लॻल आहिनि ऐं ईमानदार जेके दिलेर प्रोफेशनल ऑफिसर आहिनि। ख़ुदा जो कसम टेंडर नथा भरनि, पैसा नथा ॾियनि, वॾेरनि जे उताकनि ते ग़ुलामी नथा ॾियनि। मेन स्किल्ड ऑफिसर साइड लाइन आहिनि। CPO रिपोर्ट कयूं वेठा आहिनि, पंहिंजो रत पिया साड़नि। ऐं जेके बि वाठा ख़ुशामदी वॾेरनि जा उताकनि जा ग़ुलाम किरोड़ रुपया ॾियनि था, किथां पोस्टिंग थिए थी, किथां ट्रांसफर, किथां कीअं मैनेज थियनि थियूं ट्रांसफर पोस्टिंग, मूंखे ख़बर आहे। उहे माण्हू ज़िलनि में वेठा आहिनि। उहे छा कंदा? जेको ताज़ो SSP ट्रांसफर थियो आहे असद रज़ा शाह कंदकोट कश्मीर जो, इन बाबति धाड़ेलनि जा इंकशाफ आहिनि त हर 7 टोला हुया धाड़ेलनि जा कचे में। 7 टोलनि जे सरबराह खे 2 लख रुपया डेली ख़र्ची मोकिलंदो हुयो। 12 छेला डेली बकरा मोकिलंदो त जेसि ताईं मां आहियां तव्हां मन क़ाइमु रखो, पहिरें पवंदो हुयो। ऐं धाड़ेल SP खे सिपाही वांगुरु ट्रीट करे फोन कंदा। रिकॉर्डिंग्स मौजूद आहिनि। जोड़ो GIT सबूत मिलंदा तव्हांखे त जिथे इन लेवल जी पुलिसिंग हुजे त उते ॾोहारी छो न दिलेर थींदो। जिथे SP पैसा ॾे धाड़ेल खे मसनूई तौर ते अमन अमान जी सूरत हाल क़ाइमु रखियो अचे, उते धाड़ेल छो न ताक़तवर थींदो? उहो छो न रियासत अंदरि रियासत क़ाइमु कंदो? इहे सवाल आहिनि त सिंध मुतालबो थी करे त फौरी तौर जे कोई ड्रामो शुरू कयो ऑपरेशन जो ॾेखाव वारो, इनखे अमली जामो पारायो वञे। जीअं असां शहीद सिपाहियुनि जा लाश ॾिसूं पिया, उन्हनि जा वारिस रहनि पिया, ईअं ई धाड़ेलनि जा बेरहमाना लाश असांजे साम्हूं पिया हुजनि। सिंध खे शहीद पुलिस जे वारसनि खे रिलीफ मिले ऐं सुकून मिले। आंगुरनि ते गणनि जेतिरा क्रिमिनल्स सिंध खे रूल कनि पिया, हुकुमरानी कनि था, रियासत अंदरि रियासत क़ाइमु करे, त इहो घणो न हलंदो। असां सिंध पुलिस जे शहीदनि सां गॾु आहियूं। असां सिंध पुलिस जे बहादुर ऑफिसरनि सां गॾु आहियूं। असां सिंध हुकूमत जे हुन अमल सां गॾु आहियूं जेकॾहिं सची नीयत सां ॾोहारियुनि जे ख़ात्मे लाइ उहे अॻिते निकिरनि था मैदान ते, त सॼी सिंध उन्हनि जी भरपूर हिमायत में उन्हनि सां गॾु बीहंदी। जीअं ज़रब अज़ब ऑपरेशन में वाना वज़ीरिस्तान इलाक़े गैर में पब्लिक साथ ॾिनो पाक आर्मी जो, ईअं ई सिंध जा नौजवान पुलिस सां गॾु लहंदा मैदान ते उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ, उन्हनि जी हिमत वधाइण जे लाइ। शर्त इहो आहे त कंप्रोमाइज़ न हुजे। शर्त इहो आहे सियासी स्कोरिंग न हुजे। शर्त इहो आहे त के सरदार पीर मीर वॾेरे खे MN MP खे स्पेयर न कजे, वाइखो कजे। जंहिंजो बि राब्तो अचे थो धाड़ेलनि सां, जेको बि पुष्ट पनाही करे थो, उनखे वाइखो करे हथकड़ी हणी अंदरि कजे। ॿियो इशू जाली डोमिसाइल वारो। अॼु तारीख़ 26 आहे। 26 मई 2 जून में 8 ॾींहं साल पूरो थियण वारो आहे। सिंध सरकार जॾहिं 2 जून ते टीम मुश्ताक सरकी पारां जाली डोमिसाइल खिलाफ जाली डोमिसाइल रद्द कराइण, जाली डोमिसाइल ठाहींदड़ उन माफिया खे हथकड़ी हणी गिरफ़्तार करण, जाली डोमिसाइल ते गैर मक़ामी माण्हू जेके सिंधी नौजवान जे हक़नि ते धाड़ा हणी नौकरियूं हासिल करे वेठा, उहे नौकरियूं ख़तम करे वरी नौजवान खे मेरिट ते ॾियण,
इहे मुतालबा खणी जॾहिं असां कबूतर चौक कराची में पहुतासूं हज़ारे नौजवान त सिंध सरकार असां सां वाइदा कया ऑन रिकॉर्ड। सिंध जे वॾे वज़ीर जॾहिं मां लाकब हुयुसि मुंहिंजा दोस्त 52 मुख़्तलिफ़ थाननि ते पिया, जॾहिं असां मथां एफआईआर दाख़िल थी, जॾहिं राति जो 2 बजे सिंध जे वॾे वज़ीर नोटिस वरितो ऐं असांजा दोस्त जॾहिं एडवोकेट शाहिद हुसैन सुमरो साहब, महार ड्रिबाई साहब ऐं ॿिया जेके बि दोस्त जिन सां सिंध जो वॾो वज़ीर राति जो 2 बजे मिलियो ऐं कावड़ जो इज़हार कयो ऐं उहा एफआईआर ख़तम कराई ऐं असांजा मुतालबा ज़बानी तौर ते मञिया ऐं वाइदो कयो त जाली डोमिसाइल ते ज़बरदस्त एक्शन वठंदासीं ऐं पोइ हिकिड़ी ड्रामेबाज़ी करे हिकिड़ी कमेटी क़ाइमु कई वई मुर्तज़ा वहाब, सईद गनी ऐं सईद नासिर शाह साहब जे सरबराही में। ऐं छा थियो, सॼी सिंध ॾिसे पई, सॼी सिंध बजाए जो उन्हनि नासिर शाह साहब खां, सईद गनी साहब खां, मुर्तज़ा वहाब साहब खां, सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह साहब खां पुछाणो करे, पर सिंध जो अवाम उन जो उबतड़ मुश्ताक सरकी ऐं संदसि हज़ारे दोस्तनि खां था पुछाणो कनि बतौर जवाबदार त तव्हां छा कयो। असांजो कमु हुयो धरणो हणणु, असांजो कमु हुयो लठियूं खाइणु, असांजो कमु हुयो लाकब थियणु, असांजो कमु हुयो ज़लील ख्वार थियणु सिंध ख़ातिर। असांजो इहो अख़्तियार न हुयो त जाली डोमिसाइल मुश्ताक सरकी रद्द करे, असांजो इहो बि अख़्तियार न हुयो कि करप्ट डीसी खे हटाए हुन ते एफआईआर दाख़िल कयूं, असां वटि इहो बि पावर न हुयो त उन माफ़िया जेके गैर मक़ामी माण्हू सिंधी नौजवान जे हक़नि ते धाड़ो हणी 19 ग्रेड ताईं जी पोस्टिंग ते वेठल आहिनि उन्हनि खे हटायूं। असांजो कमु हुयो एहतजाज करणु, असांजो कमु हुयो रोडनि ते निकिरणु, असां निकिरी ॾेखारियोसीं। असां सां गॾु सिंध जो बहादुर पुटु शहीद ख़ालिद महमूद सूमरे जो दिलेर पुटु राशिद महमूद सूमरो साहब असां सां गॾु निकिरणो सुम्हियो हुयो। असां सां क़ौमी अवामी तहरीक जूं न्याणियूं ऐं नौजवान बि गॾु हुया, असां सां वकील बि गॾु हुया, असां सां शागिर्द बि गॾु हुया, असां सां डॉक्टर्स बि गॾु हुया, असां सां इंजीनियर्स बि गॾु हुया, असां सां पोरियत बि गॾु हुया, असां सां सहाफ़ी बि गॾु हुया, असां सां शाइर बि गॾु हुया, असां सां अदीब बि गॾु हुया। असांजो फर्ज़ इहो हुयो, पूरो साल थियण वारो आहे, को माण्हू इन ते अॻिते नथो निकिरे। छो? असां जमायत न आहियूं, असांखे छो सिंध सरकार पैसो ॾींदी चुप करण जो? असां का कुवत न आहियूं, असां इनफरादी आवाज़ आहियूं, असां गैरत जो मुज़ाहिरो पोइ बि कंदासीं। असां छो असांजूं सियासी जमायतूं, क़ौम परस्त जमायतूं, समाजी धुरियूं, वकील अदीब शाइर दानिश्वर सहाफ़ी शागिर्द पोरियत ख़ामोशन छो मुंहिंजो इंतज़ार था कनि त वरी बि मुश्ताक सरकी ऐलान करे? छो नथा निकिरो? अचो सीएम हाउस ते धरणो हणूं, अचो हिन सरकार खे ॿुधायूं त तूं असां सां कहिड़ा वाइदा कया। पूरो साल थियो आहे कामेट जो हिकिड़ो बि इजलास न थियो आहे, पूरो साल थियो आहे हिकिड़ी बि एफआईआर दाख़िल न थी आहे, पूरो साल थियो आहे को हिकिड़ो बि जाली डोमिसाइल ते भर्ती थियल माण्हू बरतरफ़ न थियो आहे। वेतर सिंध जी दिलि कराची समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में 300 खां मथे माण्हू जाली डोमिसाइल ते भर्ती थिया आहिनि। वेतर 6000 खां मथे माण्हू जाली डोमिसाइल ते भर्ती थियण वञनि पिया। सिंध जो वॾो वज़ीर ख़ामोश तमाशाई आहे। पोइ जॾहिं असां निकिरूं था त पीपुल्स पार्टी चए थी त ख़ामोश थियो, एक्शन था खणूं। पोइ जॾहिं निकिरूं था त बिलावल भुट्टो थो चए त हिननि खे रोकियो, हिननि जा मसइला हल कयो। पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे ॿुधाइनि था त मामिलो हल आहे। मामिलो हल न आहे बिलावल भुट्टो साहब, मामिलो ख़राब आहे, ख़राब थींदो वञे पियो। सिंध जो नौजवान पंहिंजे हक़नि ते धारे ख़िलाफ़ वाना वज़ीरिस्तान पंजाब गिलगित कश्मीर
जे माण्हुनि खे ते कंहिं बि रीत पंहिंजे हक़नि ते धारणो न ॾींदो उन जी सिधी सहूलियतकारी पीपल्स पार्टी जी सरकार करे पई। उन ते 2 जून ते ॿीहर असां लानतूं विझण वञूं पिया, ॿीहर तव्हांजा गिरेबान पकड़ण जे लाइ तयारी कयूं पिया, ॿीहर नासिर शाह साहब खे, सईद गनी खे ऐं मुर्तज़ा वहाब खे ॿुधाइण चाहियूं था त तव्हांजी कमेटी बेहसी जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। तव्हांजी कमेटी जाली डोमिसाइल माफिया जॻहियूं गोॾा खोड़े छॾिया आहिनि। तव्हांजी कमेटी सिंधियुनि जे ज़ख़्मनि ते लूण बुड़कण सवा कुझु बि कमु न कयो। तव्हांजे घरनि ते तवा बि टंगींदासूं, तव्हांजे सीएम हाउस ते बि तवा टंगींदासूं, तव्हांजो जीअण हराम कंदासूं। सिंध जो नौजवान निकिरंदो ऐं पंहिंजे हक़नि ते धारे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जो गिरेबान पकड़ंदो। त हाणे बि वक़्तु आहे ताज़ो नासिर शाह साहब असांजे प्यारे दोस्त शाहिद हुसैन सुमरो सां जेका मुलाक़ात कई सहाफ़ियुनि सां उन में ॿुधायो त कमु थिए थो, कहिड़ो कमु थिए थो साल खां। तव्हांजी करप्शन त हले थी कंटिन्यू, ॿिया धंधा त पूरा कयो था, जाली नौकरियूं बि ॾियो था, करप्शन बि कयो था, ठीका बि ॾियो था, नथा कयो कमु त सिंध जे भले वारो नथा कयो। बाक़ी 2-2.5 साल तो अवाम में ईंदो, इहा अवाम असां आहियूं। तव्हांजे हर तक में जूतनि जे हारनि सां इस्तक़बाल न कयो त टीम मुश्ताक तरक़ी जे वजूद ते लानत आहे। असां 2 जून ते सिंध हुकूमत जी बेहसी, सिंध दुश्मनी ऐं गैर मकामी माण्हुनि खे सिधी सपोर्ट ख़िलाफ़ कारो ॾींहुं करे मल्हाईंदासीं। कारियूं पटियूं ॿधी सिंध सरकार जे करप्ट माफिया ते बेशुमार लानतूं विझण जो ॾींहुं करे मल्हाईंदासीं। मां सिंध जे क़ौमी अॻवाननि खे अपील कंदुसि, मां सिंध जे क़ौमी कारकुननि खे अपील कंदुसि, मां सिंध जे सियासी वर्करनि खे अपील कंदुसि, मां समाजी वर्करनि खे अपील कंदुसि, मां मज़हबी कारकुननि खे अपील कंदुसि जेके सिंध धरती सां सचा पुट आहियो। 2 जून ते कारियूं पटियूं ॿधी पंहिंजे इलाइक़नि में मुख़्तसिर तरीक़े सां एहतजाज करे सिंध सरकार खे ॿुधायो त असां गाफ़िल न आहियूं, असां तव्हांजो घेरो तंग कंदासीं ऐं सॼा सबूत हाणे पब्लिक कंदासीं। 2 जून खां पोइ असां ॿीहर ऐलान कंदासीं त धरणे जी तारीख़ कहिड़ी हुजे ऐं धरणे जो हंधु कहिड़ो हुजे, इहा मुशावरत खां पोइ ऐलान कंदासीं। फ़िलहाल सॼी सिंध खे अपील आहे त हिन करप्ट माफिया, इन बेहस वज़ीरनि सिंध जे वॾे वज़ीर खे ॿुधायो त जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया। 2 जून ते असां जिते बि हूंदासीं पुरअमन एहतजाज करे हुकूमत खे यादि ॾियाराईंदासीं त तव्हां जीअं इलेक्शन में सिंध जी अबोज मासूम अवाम सां कूड़ा वाइदा करे वरी वापसि न ईंदा आहियो, ईअं ई तव्हां कराची में जाली डोमिसाइल ते कूड़ा वाइदा करे वरी वापसि कमु न कयो आहे। त उन ॾींहुं यादि ॾियाराईंदासीं तव्हांखे, उन खां पोइ असां ऐलान कंदासीं त तव्हांजो घेरो कीअं तंग कजे।